बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां सभिनी अमीननि मुतफ़िक़ थी हिकिड़ी फ़तवा ठाही आहे। उहा फ़तवा असां इहा ठाही आहे त अॻे साईं शाह साहिब जी जेका स्टेटमेंट हुई त मां चौथी मंज़िल ते हुयुसि, लाइट पई हली, निहायत जेको आहे मोटर साइकिल जो हमरा तालो टोड़ियो आहे ऐं मां जेको आहे उन ते हवाई फायर कयो पर सिधो लॻो। असां जेको पाण में सलाह मसलत कई त साईं चौथी मंज़िल ते लाइट वही हली, स्कूटर जो नंढड़ो तालो उहो साईं कीअं ॾिठो त मुंहिंजो टोड़ियो आहे। उन में असां भंगवार जे ॻाल्हि में सदाकत सम्झी उहा ॻाल्हि असां कंदासीं मुंहिंजो कलाम पाक ते साफ़ भंगवार ते क़ुर पाक रखंदासीं त उहा न मां चोरी जे इरादे सां वियो आहियां, न मां साईं जे मोटर साइकिल खे टच कयो आहे। जेका पाण स्टेटमेंट ॾिनाई आहे त मूंखे हिन लफ़्ज़ ॾिनो, गार ॾिनी, उनजे पोयां मूं गार ॾिनी आहे। गार ॾियण खां पोइ जेको आहे साईं फायर कयो आहे। हैदराबाद जी सैयद बिरादरी ऐं भंगवार बिरादरी जी हलदर तकरार जो नवेरो नुआणी हाउस सेवण में चीफ सरदार हाकिम अली नुआणी जी निगरानी हेठि थी गुज़रियो, जंहिं बाद ॿई धुरियूं खीर खंड थी वियूं। रईस भट्टी, डिप्टी ब्यूरो चीफ, मीडिया न्यूज़ SD, हैदराबाद। अहिड़ी फतवा ॾिजे जंहिंमें धुरियूं ठहनि बि सही। असां अधु क़तल जेको आहे माना गोली फायर थियण पोइ अलाह हिनखे हयाती ॾिनी आहे कीअं बचियो आहे। 15 लख रुपया जुर्मानो, वरी ॿी जेका बेवाजिबी कई आहे जो 13 ॾींहं में वरी हिनखे चालान कराए छॾी, FIR कराए 5 लख रुपया उनजो जुर्मानो, टोटल 20 लख रुपया जुर्मानो शाह साहिब ते ऐं तॾो मेड़ करे भंगवार खां बख़्शाइंदो। शराब